सोहनी सिंध जा सोहना आशिक़ान रसूल अल्लाह तबारक व तआला जी अवां सभिनी ते रहमत हुजे ऐं अल्लाह जे नेक बाननि जे सदक़े असां सभिनी जी मग़फ़िरत थिए। 20 रमज़ानुल मुबारक ॾींहुं आहे फ़तह मक्का जो, ओहो अज़ीम ॾिहाड़ो जंहिंमें नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे मुबारक शहर विलादत जी तरफ़ वापसि मोटिया हुआ फ़ातिह थी। सुभान अल्लाह, अल्लाह तबारक व तआला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जेके रात में हिजरत करे ख़ामोशीअ सां रब जे हुक्म सां मदीने पाक हलिया विया हुआ, अॼु जो हू मुबारक ॾींहुं आहे 20 रमज़ान करीम, जिते महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा इकराम अलैहिम रिदवान सां गॾिजी सुभान अल्लाह मक्के शरीफ़ में मुबारक कदम रखिया ऐं मक्को अल्हम्दुलिल्लाह फ़तेह थी वियो। फ़तेह मक्का जी अवां सभिनी खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं फ़तेह मक्का पंहिंजे अंदरि ज़बरदस्त हिस्ट्री रखे थो ऐं माशाअल्लाह पढ़ियल लिखियल इस्लामी भाइर हिन खे बख़ूबी ॼाणनि था। पर जेको पहलू खणी अॼु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां, फ़तेह मक्का जे मौक़े ते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मक्के शरीफ़ आया त मक्के जा जेतिरा बि उहे माण्हू हुआ जेके नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे 13 सालनि ताईं मक्की ज़िंदगीअ में तकलीफ़ ॾींदा रहिया, परेशान कंदा रहिया, ग़म ॾींदा रहिया, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते पत्थर वसाईंदा रहिया, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे माअज़ अल्लाह गारियूं ॾींदा रहिया, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी शान में गुस्ताखियूं कंदा रहिया, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे सहाबा इकराम अलैहिम रिदवान खे तकलीफ़ ॾींदा रहिया, अहले बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन खे तकलीफ़ ॾींदा रहिया। को उठ जी ओजड़ी खणी मथा रखंदो हो, को रस्ते में कांटा विछाए छॾींदो हो ऐं अलाए केतिरियूं तकलीफ़ूं जंहिंजो मां ऐं अव्हां तसवुर बि नथा करे सघूं। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सोशल बाइकॉट ताईं कयो वियो। जी हा जनाब, शाअब अबी तालिब में महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हाशमी ख़ानदान सां गॾु मक्के शरीफ़ वारनि जी तरफ़ां जेको सोशल बाइकॉट थियो उन खे बर्दाश्त कयो। सैयदा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जेकी मक्का पाक जी शहज़ादी ही, मलिकतुल अरब ही, बीबी साइण बि शाअब अबी तालिब में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु हुयूं। अल्लाहु अकबर कबीरा। जॾहिं फ़तेह मक्का जो ॾींहुं आयो ऐं इहे सभु ज़ुल्म करण वारा, तकलीफ़ूं ॾियण वारा, रस्ते में कांटा विछाइण वारा अॼु अची बीठा ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुननि खां पुछियो त तव्हां ॼाणो था अॼु मां तव्हां सां छा कंदुसि? त हू नबी पर हक़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करम वारी ज़ात खे ॼाणींदा हुआ, सुञाणींदा हुआ। ओहो मुस्तफ़ा जेको हयातीअ भर सादिक़ रहियो, अमीन रहियो, हिकिड़े सचे ख़ुदा जी तरफ़ असांखे घुराईंदो रहियो, हू कॾहिं बि ज़ुल्म करण वारो नथो थी सघे, हू कॾहिं बि बदिलो वठण वारो नथो थी सघे, उहो कॾहिं बि असां खां बदिला वठण वारो नथो थी सघे। हिकिड़े तादाद अर्ज़ु कयो, साईं अव्हां करीम आहियो ऐं करीम जा बानहा आहियो ऐं करीमनि जी औलाद आहियो, अव्हां असां ते करम ई फरमाईंदा। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, अॼु तव्हां सां को हिसाब न आहे, अॼु तव्हां सां को किताब न आहे, अॼु तव्हां सां कंहिं क़िस्म जी बि बदिलो न आहे, हर कंहिं क़िस्म जो तव्हां सां क़िसास न आहे। ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण ते, अहले बैत ते, सहाबी सगोरनि ते ज़ुल्म करण वारनि खे मुआफ़ करे छॾियो। ऐं मुआफ़ीअ जी इहा तारीख़ दुनिया में जेतिरा कॉन्कर्स आया, फ़ातिह आया, ॾिसो तव्हां हज़ारनि सालनि जी हिस्ट्री खे ॾिसो त दुनिया में जिते जेको मुल्क फ़तेह कंदो आहे, जेको शहर फ़तेह कंदो आहे, हुन जी नियाणियुनि खे कनीज़ूं ठाहे छॾींदो आहे, हुननि जे माण्हुनि खे पंहिंजो ग़ुलाम ठाहे छॾींदो आहे, हुननि जी मालो मिल्कियत खे तबाह करे छॾींदो आहे। पर इहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी ते करम करण वारा, सभिनी खे मुआफ़ करण वारा, सभिनी सां दरगुज़र करण वारा, कंहिंखां बदिलो न वठण वारा हुआ। अल्लाह अल्लाह, फ़तेह मक्का खां हूअं त ॾाढा सबक़ सिखण जा आहिनि, पर हिकिड़ो इहो सबक़ जेको मुआफ़ीअ जो आहे, जेको इहो सबक़ दरगुज़र जो आहे, जेको इहो सबक़ त शफ़क़त जो आहे, करीमीअ जो आहे, त जेको असां ते ज़ुल्म करे, जेको असांखे तकलीफ़ ॾिए, जेको असांखे ग़म ॾिए, जेको असांखे लिफ्ट न कराए, असांखे छा करिणो आहे? असांखे मुआफ़ करिणो आहे। पर अॼु असांजे सोहणे सिंध में हिन जो रवाजु घटि आहे, मुआफ़ी ॾियण जो मिज़ाज घटि आहे।
मुआफ़ करण जे मुआमिले में असां ॾाढा कंजूस थी आहियूं त अॼु 20 रमज़ानुल मुबारक ते अवां सभिनी जी ख़िदमत में हथ ॿधी अर्ज़ थो करियां त बदिलो न, क़िसास न। जेको क़िसास वठे त हिनजो शरई हुकुम आहे ऐं उहो शरई हुकुम अवां आलिम सगोरनि खां पुछी सघो था। जेको क़िसास जो हुकुम आहे उहो पंहिंजी जॻह ते आहे, पर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुआफ़ीअ खे इख़्तियार कयो, वो रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे मुआफ़ करण वारा हुआ। काश 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 उहे दुश्मननि खे मुआफ़ करण वारा हुआ। असां पंहिंजे दोस्तनि खे माफ़ करे छॾियूं, असां पंहिंजे घर वारनि खे माफ़ करे छॾियूं, पीउ पंहिंजी औलाद खे माफ़ करे छॾे, भाउ भाउ खे माफ़ करे छॾे, भेण भेण खे माफ़ करे छॾे, भेण भाउ खे माफ़ करे छॾे, भाउ भेण खे माफ़ करे छॾे, मुड़ुस ज़ाल खे माफ़ करे छॾे, ज़ाल मुड़ुस खे माफ़ करे छॾे, न्याणो सावरनि खे माफ़ करे छॾे, सावरा न्याणे खे माफ़ करे छॾनि। मुआफ़ी, दरगुज़र, मुहब्बत वधाइण वारा अगरि असां थी वञूं त यकीन मञो ॿिन्ही जहाननि जी बरकतूं असांजो मुक़द्दर थींदियूं। आख़िर में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हिकिड़ी हदीस पेश करियां थो। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, जेको इहो चाहे थो त अल्लाह पाक सुभाणे क़यामत वारे ॾींहुं हुन जो हिसाब आसानीअ सां वठे, हुन खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल करे। ॿई ॻाल्हियूं आहिनि, अल्लाह पाक हुन जो हिसाब आसानीअ सां वठे ऐं हुन खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल करे, त हुनखे 3 कम करणु खपनि। त जेको इहे 3 कम करे, टोड़े त जोड़ियो, महरूम करे त अता कयो, ज़ुल्म करे त माफ़ कयो, इंशा अल्लाह अज़्ज़ वजल महबूब जे फरमान जे मुताबिक़ जन्नत में इंशा अल्लाह हिसाब किताब जे बग़ैर वेंदासूं। त माफ़ कयो, मुआफ़ कयो ऐं मुआफ़ कयो। अल्लाह करे इहो कल्चर जेको हक़ीक़ी तौर ते असांजो कल्चर आहे ऐं हक़ीक़त आहे त जेको असांजे तॾे ते हली आयो आहे, असां त क़त्ल बि माफ़ करे छॾींदा आहियूं। त ज़रूरी आहे माअज़ल्ला सुबह माज़ल्ला पहिरीं क़त्ल कयो वञे ऐं पोइ माफ़ कयो वञे। त अदा अगरि झगड़ो थी वियो आहे, अदा अगरि ख़ुदा न ख़ास्ता तू में थी वई आहे, कंहिं ॻाल्हि ते अगरि बहस थी वियो आहे त माफ़ करे छॾियो न यार, महिरबानी कयो, महिरबानी कयो। हाँ, अल्लाह पाक महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदक़े असां सभिनी खे पाण में मिलाए छॾे, असांजी जुदाई जुदा करे छॾे, मुहब्बतुनि खे वधाए, असांजे चेहरनि ते मुर्क हुजे, असांजे घरनि में ख़ुशियूं हुजनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। पूरो मुआशिरो ही सुहिणो मुआशिरो हुजे, मुहब्बत वारो मुआशिरो हुजे, निवड़त वारो मुआशिरो हुजे, हिक ॿिए सां हक़ीक़ी मुहब्बत वारो मुआशिरो इख़्तियार करण जे लाइ मुआफ़ी ऐं दरगुज़र खे इख़्तियार करियो।